पाकिस्तान पीपल्स पार्टी इलेक्शन कमीशन खां जल्द आम चूंडनि जी तारीख़ ॾियण जो मुतालबो करे छॾियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त उहा ग़लतफ़हमी आहे त पीपल्स पार्टी हिक सूबे ताईं महदूद थी चुकी आहे। लेवल प्लानिंग फील्ड जी शिकायत कंहिं इदारे सां न पर हर हिक सियासी पार्टी सां आहे। असांजी हिक इतिहादी पार्टी जे हवाले सां चयो वेंदो आहे त उहा मुश्किल में पेरनि ऐं मुश्किल मां निकिरण खां पोइ ॻिचीअ में पइजी वेंदी आहे। समूरनि पार्टियुनि खे चूंडनि में बराबरीअ जो मौक़ो मिलणु घुर्जे। चूंड इतिहाद जो फ़ैसिलो इलेक्शन शेड्यूल खां पोइ कयो वेंदो। लाहौर में पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास थियो। CAC इजलास में मुल्की मइशी सूरत हाल ते ॻणतीअ जो इज़हार कंदे पंजाब जी बोर्ड मुतासिरन इलाइक़नि लाइ आफ़त सटियल करार ॾियण जो मुतालबो कयो वियो। पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जे इजलास में इलेक्शन जे मामलनि ते तफ़सीली गौर वीचार कयो वियो। CEC इजलास बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इलेक्शन जी तारीख़ ॾियण निगरान हुकूमत न पर इलेक्शन कमीशन जो इख्तियार आहे। इलेक्शन कमीशन जल्द खां जल्द चूंड जी तारीख़ जो ऐलान करे इलेक्शन जे हवाले सां अञा हतमी हिकमत अमली नाहे जोड़ी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त इलेक्शन जी तारीख़ मिलण बाद उम्मीदवारनि जे नालनि जो ऐलान कंदासीं ऐं चूंड मुहिम शुरू कई वेंदी। चूंड इतिहाद जो फ़ैसिलो बि इलेक्शन जी तारीख़ मिलण बाद कयो वेंदो। हुन चयो त 2008 में जनरल फैज़ साकिब निसार ऐं हिक सियासी जमायत जो गठजोड़ हो। जनरल पाशा ऐं इफ्तिकार चौधरी 2013 में पीपल्स पार्टी खे पंजाब मां कढियो। पीपल्स पार्टी पाण खे हिक सूबे जी जमायत नथी समझे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो वधीक चवणु हो त कंहिं बि मियां साहब खां उहो सवाल न कयो त कराची में केतिरनि वक़्तु गुज़ारियो। किरदार कशी मुहिम में हिक जमायत खे निशानो बणायो वेंदो आहे। समूरनि पार्टियुनि खे चूंडनि में बराबर जो मौक़ो मिलणु घुर्जे।